खाजरे तेल जो ॿीहर इस्तेमाल कहिड़ा मसला पैदा करे थो। कुकिंग ऑयल जो मतिलबु आहे उहो तेल जेको असां पंहिंजी रोज़ानी खाधे में इस्तेमाल कंदा आहियूं, पर घणा माण्हू उन तेल जो ॿीहर इस्तेमाल कंदा आहिनि ऐं ईअं करणु ख़तरनाक साबित थी सघे थो। खाजरे तेल जो हिकु भेरे खां वधीक इस्तेमाल हाई ब्लड प्रेशर ऐं दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिजी सघे थो। उन खां सवाइ अव्हां खे शुगर जो मरीज़ बि बणाए सघे थो। घणो करे पकोड़नि वारे तेल खे ॿीहर इस्तेमाल कयो वेंदो आहे, पर उहो नाहे सोचियो वेंदो त उन जा कहिड़ा नुक़सान थी सघनि था। खाजरे तेल खे जेकॾहिं 3 खां 4 ॾींहनि ताईं इस्तेमाल कंदासीं त उहो असां लाइ ज़हरीलो बणिजी वेंदो। उन करे खाइण वारे तेल खे घणो इस्तेमाल न करणु घुर्जे। जेकॾहिं अव्हां अॻु ई कंहिं बीमारी में मुब्तला आहियो त पोइ पंहिंजो बचाव कयो। इस्तेमाल थियल तेल जी वरी इस्तेमाल सां कहिड़ा नुक़सान थी सघनि था, उन्हनि बाबति ॼाणूं था। खाजरे तेल जो वधीक इस्तेमाल ज़हरीला मादा ख़ारिज थियण, कोलेस्ट्रॉल जी सतह वधण, ब्लड प्रेशर जी सतह वधण ऐं तेज़ाबियत जो सबबु बणिजी सघे थो। हिकु मुताले मां ॼातो वियो त जॾहिं असां खाइण वारे तेल खे घणो इस्तेमाल कंदा आहियूं त उन मां ज़हरीला मादा ख़ारिज थी वेंदा आहिनि। जिस्म में फ्री रेडिकल्स वधंदा आहिनि, जंहिंजे करे सोज ऐं ॿियूं केतिरियूं ई बीमारियूं वधी वञनि थियूं। तंहिंजे करे खाजरे तेल खे ॿीहर गरम करण खां पासो कयो वञे। खाजरे तेल खे गरम करण सां उन में मौजूदु जेका चर्बी हूंदी आहे उहा ट्रांस चर्बीअ में तब्दील थी वेंदी आहे, जेका हानिकार हूंदी आहे। उन जे करे ई जिस्म में कोलेस्ट्रॉल वधी वञे थो ऐं दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिजंदो आहे। अव्हां खे ख़बर हूंदी त दिलि जी बीमारियुनि में ॾींहों ॾींहुं वाध थी रही आहे। उहो सभु कुझु ॿीहर तेल जे इस्तेमाल जो नतीजो आहे। ॿीहर तेल जो इस्तेमाल करणु दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणिजी रहियो आहे। उन करे ॿीहर तेल जे इस्तेमाल खां पासो करणु घुर्जे। जेकॾहिं असां खाइण वारे तेल खे ॿीहर इस्तेमाल कयूं था त जिस्म में फ्री रेडिकल वधे थो, जेको कैंसर जो सबबु बणिजी सघे थो। केतिरनि ई मुतालियनि मां ॼातो वियो त तेल खे ॿीहर गरम करण सां केतिरियूं ई बीमारियूं, शुगर, थोल ऐं दिलि जा मर्ज़ पैदा थियनि था। उन सां तव्हां खे कंहिं बि क़िस्म जो इन्फेक्शन बि थी सघे थो। तव्हां जे मादे में साड़े जो सबबु ॿीहर इस्तेमाल थींदड़ गरम तेल थी सघे थो। इस्तेमाल थियल खाजरो तेल खे ज़ख़ीरो करण लाइ तव्हां खे मुनासिब उपाउ वठणु घुर्जनि। मिसाल तौरु तेल जी गर्मी पद खे घटायो, जंहिंजो मतिलबु आहे त खाइण वारे तेल खे थधो थियणु ॾियो। खाइण वारे तेल खे स्ट्रेनर ज़रिए छिकियो त जीअं खाध खुराक जा समूरा ज़रड़ा ख़तम थी वञनि। उन खे साफ़ शीशे वारे थाम या कंटेनर में ज़ख़ीरो करियो। थाम खे मज़बूतीअ सां बंदि करियो ऐं लेबल ते तारीख़ बि लिखो। हिन इस्तेमाल थियल कुकिंग ऑयल खे 1 महीने खां वधीक वक़्त ताईं रेफ्रिजरेटर में न रखो।